मच्छर कॉलोनी कराची में जनूनी हुजूम हथां बेदर्दी सां क़त्ल थियल ॿिनि नौजवाननि मां हिकु नौजवान ठटेवासी एमन जावेद जे ॾहें जूं रस्मूं संदसि घर ते अदा कयूं वयूं। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी तॾे ते पहुची ताज़ियत कई। SS न्यूज़ जे रिपोर्टर तनवीर ख़ासखेली मूजिबि जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जस्कम जे मरकज़ी अॻवाननि सरवर ख़ुश्क, ॾाॾा अतहर सुमरो, अशरफ कल्होड़ो, निज़ाम जोखियो, सिराज सरवर ख़ुश्क ऐं ॿियनि सां गॾु मक़तूल नौजवान एमन जावेद जे तॾे ते संदसि वालिद सईद जावेद मक़तूल जे भाइरनि सां उज़रख़्वाही करे ॾुखु वंडियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त सिंध जे गादी वारे शहर कराची में लाक़ानूनियत इंतिहा ते पहुची वई आहे। सिंधियुनि लाइ असांजे वॾे शहर खे मनसूबे तहत नोगो एरिया बणाइण जी कोशिश कई पई वञे। हुन चयो त ही इंसानियत सोज़ वाक़ियो अदालतुनि खां मथां क़त्ल आहे, जंहिं ते चीफ जस्टिस ऐं अदलिया खे संजीदगी सां क़दम खणणु घुर्जे। ॿिए तरफ़ जस्कम चेयरमैन सनान कुरैशी पार्टी अॻवाननि सां गॾु जस्कम ज़िले ठटे जे अॻवान मोहम्मद अली शेख जे घर पहुची साणसि संदसि वालिद जी वफ़ात ते उज़रख़्वाही पिणु कई। दिल दुखाईंदड़ ऐं अफ़सोसनाक वाक़ियो आहे। अदालतुनि खां मथे क़त्ल थियो आहे। अदालतुनि जे हूंदे हिकु आम माण्हू जेको आहे हिकु इंसान जी जान खे ख़तमु था कनि ऐं उन ते वेश्याणो तशदुद करे उन ते पथर हणी उनखे संसार करे उनखे शहीद था कनि। हिते कानून सभु असां सिंधी क़ौम जे लाइ आहिनि। धारिया माण्हू जेके ॿियनि वर्दीअ वारनि ते ऐं पुलिस बीठी रही आहे, जिन पुलिस जे साम्हूं जेको आहे हीउ क़त्ल आम थियो आहे, पुलिस कुझु न कंदी रही आहे ऐं धारिया कंहिंजी बि इज़त कोन था कनि। हू इदारनि जे मथां हमिलो कयूं, इदारनि ते हमिलो था कनि, त बि उन्हनि जे लाइ को कानून न आहे। कानून जेको आहे असां सिंधी माण्हूअ जे लाइ आहे।